إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله أما بعد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم لقد من الله على المؤمنين إذ بعث فيهم رسولا صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا شفيعنا نبينا مولانا محمد البارك وسلم عليه صلاة والسلام عليك رسول الله صلى الله تعالى عليه وسلم अचण साण अरबी छॾिया रंग लाए अचण साण अरबी छॾिया रंग लाए पिंगे में पैगंबर फिरी पियो ॻाल्हाए वाह सुभान अल्लाह खुदा के नबी के न एॾो नवाज़ियो खुदा के नबी के न एॾो नवाज़ियो जहिड़ो दीद दर्शन पिरी के पसायो उम्मत में अचण ले ईसा पियो वाझाए पिंगे में पैगंबर फिरी पियो ॻाल्हाए वाह सुभान अल्लाह कयूं जे बुरन सां बिलाशक भलायूं उम्मती सांद साकी असीं तंहिंजा आहियूं ॾुखियुनि में छॾींदो लहरनि मां लंघाए पिंगे में पैगंबर पिरी पियो ॻाल्हाए जे गुल गुलाबी या सुहिणो गुलनि में जे गुल गुलाबी या सुहिणो गुलनि में मुंहिंजो मुस्तफ़ा पाक पधरो लखनि में हशर वेल हूंदा सवे राज राणा हशर वेल हूंदा सवे तकबीर नारे रिसालत नारे तकबीर उलमाए किराम नारे तकबीर नारे रिसालत हशर वेल हूंदा सवे राज राणा तैमा मोहम्मद परे खां सुञाणा हशर वेल हूंदा सवे राज राणा तैमा मोहम्मद परे खां सुञाणा हुंदसि छोटकारे जो झंडो हथनि में मुंहिंजो मुस्तफ़ा पाक पधरो लखनि में कंदो हर को पंहिंजी रुगो जान पुख़्ती क़यामत जो ॾींहुं आहे न उन ॾींहं जे अंदरि पंहिंजी पंहिंजी पई हूंदी ॿिए कंहिंजो ख़्याल कोन हूंदो को कंहिंजो हाल पुछण वारो कोन हूंदो शाइर फरमाए थो कंदो हर को पंहिंजी रुगो जान पुख़्ती मोहम्मद जे मन में उम्मती या उम्मती अहिड़ियूं सव सचायूं ॾेखारे ॾुखनि में मुंहिंजो मुस्तफ़ा पाक पधरो लखनि में जंहिं गुल गुलाबी आ सुहिणो चमन में मुंहिंजो मुस्तफ़ा पाक पधरो लखनि में शुक्र कर मैसर शफ़ादार मिलियो शुक्र कर मैसर शफ़ादार मिलियो पक्को साथ ॾींदड़ वफ़ादार मिलियो ग़ुलाम नबी चए ख़ुशी हर वतन में मुंहिंजो मुस्तफ़ा पाक पधरो लखनि में सुभान अल्लाह शुक्र आहे अल्लाह जो अल्लाह तबारक व तआला क़ुरान करीम जे अंदरि इरशाद फरमायो उन खां अॻु हिकिड़ो अर्ज़ कंदुसि त क़िबला सैयद साहब पंहिंजे हिन जलसे जा ख़तीब हुआ हमेशा अचनि पिया ऐं सुञाणो त अची तरह सैलाव शरीफ़ खां अॼु कंहिं सबब सां न पुॼी सघिया न तशरीफ़ आंदो तंहिंजा असीं अव्हां खां माफ़ी जा तलबगार आहियूं बराए महिरबानी माफ़ कजा इंशाअल्लाह वरी को मौक़ो मिलियो त इंशाअल्लाह हाज़िरी ज़रूर ॾींदा हिकिड़ो दफ़ो दुरूद प्यारे हबीब ते पढ़ो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मौलाना मुहम्मद बारिक वसल्लिम अलैहि सलात व सलाम अलैहि या रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम अक़ीदे जी ॻाल्हि मौलाना हाजी पठान जेका फरमाई बेहतरीन ॻाल्हि हुई अक़ीदो बि दुरुस्त हुजणु खपे अक़ीदत जे बग़ैर की कोन आहे भिट धणी फरमायो दूर तने खां लॾ जी मुहाड़ नाहे मलीर ॾे दूर तनी खां लॾ जी नाहे मुहाड़ मलीर ॾे पखा तिन पापियुनि खां परे परां अॾु छांग उन्हनि जी छॾ जेके धनारों धार चढ़नि जेके बग़ैर धनार जे हलनि पिया जंहिंजो धनार कोन्हे बकरियूं ॿनी में वेंदियूं आहिनि धनार गॾु हूंदो आहे जंगल जा जेके जनावर हूंदा आहिनि उनखे परे कंदो आहे ख़बरदार हिन जो मालिक मां आहियां हिनखे वेझो जी ज़रूरत कोन्हे जेकॾहिं हुन बकरियुनि में हिकिड़ो ॾींहुं धनार न हूंदो त हुन बकरी शिकार करण वारा कई जंगली जनावर बकड़ भोलड़ा तयार थी हुन बकरियुनि जो शिकार करे पंहिंजे लाइ वठी वेंदा आहिनि पर जेके बकरियूं जेके माल धनारनि सां गॾु हूंदो आहे जो ही जानब कामयाब त आखिर भी कामयाब है अल्हम्दुलिल्लाह असां धनार वारा आयो असां जो धनार रोज़े धनी रहबर है जंहिंजी रहबर जे अंदर दुनिया जे अंदर सितारनि जी चमको पिया ए क़यामत जे ॾींहुं रहबर सां साण हूंदासीं वाह सुभान अल्लाह इहो कीदो आहे न बा
इन अकीदे के मजबूत रखजा। जेकॾहिं अकीदे जे अंदर खलबली पैदा थी वई, कमज़ोरी पैदा थी वई, त भॾे असीं दुनिया जे अंदर शाहूकार बणिजी सघूं था, केॾा असीं मालदार बणिजी सघूं था, दुनिया जे अंदर ज़मींदार बणिजी सघूं था, दुनिया जे अंदर वॾी लेवल जा माण्हू बणिजी सघूं था, पर आख़िरत में असांजो को सवरो कोन्हे। इन जे करे असांजे महबूब मदनी फरमायो आहे, हर क़ौम जेको ईंदी पंहिंजा रहबर साण ईंदी। असीं इहा दुआ करियूं था, मुंहिंजा मौला जहिड़े तरीक़े सां असां दुनिया में असांजे मुर्शिद जा वफ़ादार आहियूं, अहिड़े तरीक़े सां क़यामत जे ॾींहुं बि उनजे दामन में हुजूं ऐं जन्नत जा हक़दार बणूं। मूं जेका आयत करीमा पढ़ी उन में अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो, लक़द मनल्लाहु अलल मुमिनीन, अलबत्ता तहक़ीक़ अल्लाह एहसान फरमायो कंहिं मथे, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह पढ़ण वारनि खे। ॻाल्हि गौर सां ॿुधजा, अल्लाह जा एहसान कम आहिनि, अल्लाह जूं महिरबानियूं कम आहिनि, अल्लाह जा थोरा सहमत लखे लख आहिनि, थोरा न थोरा मूं ते मारू अड़नि जा, थोरा न थोरा मूं ते मारू अड़नि जा, थर में वारी थोरड़ी त्याई घणेरा, भलायूं भेराऊं गणी गंदस केतिरा। रब जा त हज़ार एहसान आहिनि, करोड़ों महिरबानियूं आहिनि, जग जान अता फरमायो रब जो एहसान आहे, असांखे इंसान बनाए रब जो एहसान आहे, असांखे कन अख अता फरमाए रब जो एहसान आहे, असांखे माल मिल्कियत ॾिने इहो रब जो एहसान आहे। सभ खां वॾे मां वॾी जेका रब जी महिरबानी आहे, रब जो कुर्ब आहे, अल्लाह फरमाए थो इहा सभु थोरा सही, इहो सभु महिरबानियूं सही, इहा सभु कुर्ब सही, पर मूं जेको एहसान फरमायो आहे, मूं जेका महिरबानी फरमाई आहे, मूं जेका इनायत फरमाई आहे, अल्लाह फरमाए थो इहा सभु थोरा हिकिड़ी तरफ़ ऐं मुंहिंजो महबूब मदनी जेको आहे अता फरमायो आहे, मुहम्मद रसूलुल्लाह जी ज़ात हिकिड़ी तरफ़, उनजो थोरो सभिनि मथे हावी आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। उहो महबूब मदनी हिन महीने में तशरीफ़ वठी आया, मक्के पाक में तशरीफ़ वठी आया। अजीब हाल हो मक्के जो ऐं अरब जो, जहान जो, अजीब ख़्याल हा माण्हुनि जा, दुनिया अलाए केॾा वेई थे, दुनिया जो शऊर अलग हो, दुनिया जी समझ अलग हुई, दुनिया जा ख्याल अलग हा, भा भा सां तैयार हो, खून रेज़ियूं थियूं पे, ऐं दुनिया जे मथां हर तरह जो ज़ुल्म हो, दुनिया पुकारे रही ही, ऐं मुंहिंजा रब्बुल आलमीन अहिड़ो इंसान हला, अहिड़ो तुंहिंजो पाक नेक बानो हला जो असांखे सिधी राह ॾेखारे। घणो वक़्तु गुज़री वियो आहे, लखे नबी आया, लखे अल्लाह जा महबूबाना आया, पर इंतज़ार हो हिकिड़ी हस्ती जो, इंतज़ार हो हिकिड़े प्यारे नबी जो। जॾहिं रबीउल अव्वल शरीफ़ जी तारीख़ जे थी मक्के जी पाक धरती ते अल्लाह तबारक व तआला मिठड़ो महबूब असांखे अता फरमायो, उन अहिड़ो रंग लाथो आहे मुस्तफ़ा जे मथां, केॾा ख़ुदा जा कुर्ब आहिनि मुंहिंजे महबूब मदनीअ ते, ख़ुदा जी महिरबानी आहे मुंहिंजे महबूब मदनीअ ते, ख़ुदा जी महिरबानी आहे, सजण अल्लाह साईं जी सुञाणप जी निशानी आहे। असां रब सुञातो त मुस्तफ़ा जो सदको आहे, काबो सुञातो त मुस्तफ़ा जो सदको आहे, रमज़ान मिलियो त मुस्तफ़ा जो सदको आहे, जग जान मिलियो त मुस्तफ़ा जो सदको आहे, जेका दौलत मिली आहे सब मुस्तफ़ा जो सदको आहे, पर अल्लाह तबारक व तआला खे असां रब मञूं था, इहो बि मुस्तफ़ा जो सदको आहे। गोया जेका दुनिया जे अंदर दौलत नेमत ईमान मिलियो आहे, सॼो सारो सदको रहमत लिल आलमीन नबी जो आहे। अल्लाह तबारक व तआला जे हबीब दुनिया में अचण खां बाद में पूरी दुनिया में अमन पैदा थियो। रहमत लिल आलमीन नबी जॾहिं दुनिया में तशरीफ़ वठी आया आहिनि, हज़रत हलीमा फरमाए थी, असें हलीमा, उहा हलीमा दाई आहे खुश नसीब जी मुस्तफ़ा जो पींघो लोलियो। दुनिया जे जमादारनि जा बच्चा लुॾिया हूंदा, बादशाह लुॾिया हूंदा, कंहिं वॾे खानदान जा बच्चा लुॾिया हूंदा, कुर्बान वञा हलीमा तुंहिंजे मुक़दर था, तूं ॿिन्ही जहाननि जे सरदार जे पींघे खे लोली ॾेई अहिड़ी मिठड़ी लोली ॾिनी आहे, अहिड़ी मिठड़ी लोली ॾिनी आहे जो हलीमा जो नालो क़यामत ताईं यादि हूंदो। छो त उहा एक ही बच्चे खे लोली ॾियण वारी कोन आहे, ज़ाते मुस्तफ़ा खे ॾियण वारी आहे, मुस्तफ़ा जी ज़ात जो सदको आहे, त हलीमा जो नालो क़यामत ताईं दाइम क़ाइम आहे। हज़रत हलीमा फरमाए थी, असां मक्के जी औरतूं इर्द गिर्द में रहण वारियूं, जेके परे परे ॻोठनि में रहण वारा हासे माण्हू, उन्हनि जो अहिड़ो हाल हो, ॾुकार अची वियो, कहत साली हुई, ज़ईफ़ ज़मानो हो, कमज़ोर थी विया हासे, जनावरनि में खीर कोन हो, कीअं क़िस्म जो रोज़गार कोन हो। असां इरादो कयोसीं मक्के पाक वञो, मक्के में वॾा वॾा माण्हू रहनि था, रईस रहनि था, जागीरदार रहनि था, वॾा पैसे वारा माण्हू रहनि था, उन्हनि जा
ॿिया बच्चा वठी ईंदासीं, उन बच्चनि जी परवरिश कंदासीं, पोइ असांखे इनाम मिलंदो, उन इनाम में असीं ज़िंदगी गुज़ारींदासीं। मके ॾांहुं सभु औरतूं हलण लॻियूं, काफ़िला हलण लॻा, वॾा वॾा माण्हू तयारु थिया। हज़रत हलीमा फरमाए थी, मूं वटि ॿियो वॾो साज़ सामान कोन हो, मूं वटि हिकिड़ो खच्चर हो ऐं हिकिड़ी ॾाची हुई। चओ सुभान अल्लाह। छा हो? हिकिड़ो खच्चर, हिकिड़ी ॾाची। हज़रत हलीमा फरमाए थी, काफ़िले वारा हलण लॻा, हलंदे हलंदे असीं मके पाक खां परे रहियासीं। परे रहण खां बाद में मके जे अंदरि दाख़िल थियासीं। वॾा वॾा जेके घराना हुआ, उन घरनि में औरतूं दाख़िल थियूं, उन्हनि खे सभिनि खे बच्चा मिली विया हुआ। कंहिंखे वॾे जागीरदार जो बच्चो मिलियो, कंहिंखे जमादार जो बच्चो मिलियो, कंहिंखे पटेल जो बच्चो मिलियो। हू ख़ुशि थी मके ॾांहुं मको छॾे ॿाहिरां रवानी थी हुई। आऊं अकेली आहियां, मुंहिंजो को कोन। हलंदे हलंदे काबतुल्लाह शरीफ जे भर मां अचां त मुस्तफ़ा जो ॾाढो काबे जी दीवार जे साए में वेठो आहे, छां में वेठो आहे। चवे थो, माई तुंहिंजो नालो छा आहे? चवे थी त ओ मुंहिंजा प्यारा, मुंहिंजो नालो हलीमा आहे। आऊं आयसि वॾी तमन्ना करे, पर मूंखे को बच्चो कोन मिलियो आहे। हू फरमाए थो, मुस्तफ़ा जो ॾाढो चवे थो, ओ प्यारी हलीमा, तोखे ख़बर आहे असांजे घर में बि हिकिड़ो बच्चो आहे, उनजो पेर त कोन्हे, पर तूं वञी उनखे निहार, निहारण खां बाद में उनखे वठी वञ। मुंहिंजी मोहब्बत जे मुताबिक़, मुंहिंजी इख़्तिता जे मुताबिक़, मुंहिंजी जेका हस्ती आहे उनजे मुताबिक़ आऊं तोखे बि इनाम ॾींदुसि। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हज़रत हलीमा इहा गुफ़्तगू ॿुधी रवानी थी आहे, अचे थी मुस्तफ़ा जे घर ते। मुस्तफ़ा जो घर, अॼु बिल्डिंगूं आहिनि, अॼु एयर कंडीशन रूम आहिनि, एयर कंडीशन बंगला आहिनि। उन टाइम में इहो हाल कोन हो। बहरहाल जेको हाल हो सो। हज़रत हलीमा फरमाए थी, ऐं मुस्तफ़ा जे घर जे अंदरि दाख़िल थी आहियां। सफ़ेद कपिड़ो आहे, उन जे अंदरि ख़ूबसूरत नज़ारो ॾिसां पई, हसीनो जमील चहिरे खे ॾिसां पई। ऐं जॾहिं मूं मुंहिंजे प्यारे हबीब ॾांहुं निहारियो आहे, भिट धणी फरमाए थो, खणी नीण खुमार मां जा क्यों नाज़ नज़र, सूरज शाखो थकियो कुमाणो थियो कमर, तारा कतियों ताइब थिया देखी दे दिल भर, झको थियो जवहर मुझे जानिब जे जमाल सां। जॾहिं हबीब पंहिंजा नीर खोलिया, तॾहिं भिट धणी फरमाए थो, चंड चवाई सच मठिय न भाई मुंहुं, कॾहिं उभरे तो थोरड़ो, कॾहिं उभरे तो गच, या मुंह में बरई मचे सा पदम फिरीअ जे पेर में। ओ चंड तोखे सची चवां थो, चंड तो कावड़ न करे हा, तुंहिंजी जेका रोशनाई आहे, इहा रोशनाई बि मुस्तफ़ा जे कदमनि जे सदके में तोखे। हज़रत हलीमा फरमाए थी, मां मुस्तफ़ा अलैहिस्सलाम जी दरबार में हाज़िर थियसि। मूं खणी खे हज में वरतो आहे। कुर्बान वञा हलीमा जे हथनि था, कुर्बान वञा हलीमा जे कुर्बन था, कुर्बान वञा हलीमा जे मुक़द्दर था। हज़रत हलीमा फरमाए थी, मां वठी ॿाहिरि आयसि। 3 ॾींहं असीं मके पाक जे अंदरि रहिया। 3 ॾींहंनि खां बाद में जॾहिं मदी मके जो रुख छॾे असां घरनि जा हलण लॻा आहियूं। सभु काफ़िला साण हा, वॾेरनि जा ऊंट हुआ, घोड़ा हुआ, कई जनावर गॾु हा, कतार हली पे। उन कतार हलंदे हलंदे में मुंहिंजी बि सवारी गॾु थी। जॾहिं सवारी गॾु थी आहे, सवारी हलंदी पे वई, हलंदी हलंदी कि मूंखां पुछा की, ओ हलीमा पहिरें जॾहिं आई थे तॾहिं तुंहिंजी इहा सवारी कहिड़ी हुई? तो सवारी बदलाए छॾी आहे, ॾाठी बि वरिती आहे, छा तुंहिंजो हाल आहे? हज़रत हलीमा फरमाए थी, सवारी बि कोन वरिती आहे, ॾाठी त साॻी आहे, पर सवार बदिलजी चुको आहे। सवारी साॻी आहे, सवार बदिलजी चुको आहे। हज़रत महबूब फरमाइनि था, ओ हलीमा जंहिंजो जान जे अंदरि को कोन्हे, जंहिंजो को सहारो कोन्हे, रहमत लिल आलमीन नबी फरमाइनि था, भले जागीरदारनि जा बच्चा आहिनि, जमींदारनि जा बच्चा आहिनि, वॾेरनि जा बच्चा आहिनि, ओ हलीमा तुंहिंजे भाग तां तूं कुर्बान वञ, छो तोखे ॿिन्ही जान जो सरदार मिलियो। हज़रत हलीमा फरमाए थी, मुस्तफ़ा खे वठी घर आयसि। घर अची ॾिसां त सॼो सारो नूर न ला नूर बनियो पियो आहे, छो न बणिजे, जंहिंजे सदके में जग जहान बनियो आहे। इन नबी पाक किथे मूसा कलीमुल्ला खे लजपाल रंग लाथो, किथे आढ़ा अंदर इब्राहिम खे कम थे आयो। हमेशा हर पैगंबर जी पिरी कई पास बानी आ, मुझे महबूब मदनीअ ते ख़ुदा जी महिरबानी
मुझे महबूब मदनीअ ते ख़ुदा जी महिरबानी सजण अल्लाह साईं जी सुञाणप जी निशानी असांखे झुकाए अची हिकिड़े ख़ुदा जे आॾो वरन बुतन खे पूजूं हा असां तुंहिंजो अबो ॾाढो मोहम्मद खां मटियो मूं तो मगर मुंहिंजो त जानी सजण अल्लाह साईं जी सुञाणप जी निशानी मुंहिंजे महबूब मदनीअ ते ख़ुदा जी महिरबानी ॿुधो था समझ में अचे थी खुली जो सुभान अल्लाह मथे हथ खणी जो सुभान अल्लाह इहो हिकु हिकु सुभान अल्लाह आंजो हिकु हिकु लफ़्ज़ छो मजलिस उन हबीब जी आहे जंहिंजो जान जे अंदर को कोन्हे तंहिंजो रहमत लिल आलमीन आहे जोड़े जोड़ जहान जी जॾहिं जोड़िया आहीं खावंद ख़ासि ख़ल्क़े मोहम्मद मुका आहीं कलमो तहीं करीम ते चिटो चाया आहीं अना मौला के अंति महबूबी यम होता आहीं पोइ लिखी ॾिना आहीं ॿई सरों सैयद जंहिंजो जान जे अंदर को कोने तंहिंजो हबीब मोहम्मद अरबी आहे हज़रत हलीमा फरमाए थी मुंहिंजो सॼो घर नूर सां मामूर थी वियो आहे मुंहिंजी बकरियुनि में खीर जाम आहे मुंहिंजा उठ घोड़ा सभु तंदुरुस्त आहिनि माण्हुनि जूं बकरियूं ॿियनि वेंदियूं हुयूं मुंहिंजी बकरियूं जीअं सेमाड़े मां हली वेंदियूं हुयूं चवंदा हुआ त जाॾे हलीमा जूं बकरियूं वञनि थियूं ओॾां ॻोठ वारा खणी वञो मुंहिंजी बकरियुनि जे करे सॼे ॻोठ में खीर जी लहर पैदा थी वई चवनि था ओ हलीमा छा तो कयो आहे हलीमा फरमाए थी ये सॼो सारो सदको उन हबीब जो आहे जेको मके पाक खां मूं वटि आयो आहे मके पाक खां मूं वटि आयो आहे हज़रत हलीमा फरमाए थी सॼो नूर न अला नूर हो ज़मानो गुज़रंदो वियो वक़्तु हलियो वियो हज़रत हलीमा फरमाए थी जॾहिं पाण पीघे में हूंदा हुआ राति जो टाइम हो राति जे टाइम में सुता पिया हुआ चोॾहं जो चंड आसमान में लहरा रहियो हो पंहिंजी शबाब मथे हो पंहिंजी जवानी मथे हो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आराम फरमाया हज़रत हलीमा फरमाए थी ऐं कीअं कम सां परे हली वियसि ॾिसां त मुस्तफ़ा बेतारी हा पाण अंगुरनि जे इशारे सां कॾहिं चंड खे पिया हेॾे होॾे घुमाइनि कॾहिं सिज पियो कॾहिं सितारा पिया घुमनि वॾा थिया जॾहिं हज़रत हलीमा पुछियो हो ओ प्यारा हबीब उहो छा नज़ारो हो मुस्तफ़ा फरमाइनि था ओ हलीमा जॾहिं तूं मूं वटि कोन हूंदी हुई अल्लाह ताला सितारनि खे हुकुम ॾींदो हो त मुस्तफ़ा आहे पींगे में पर हुकूमत अर्श आज़म मथे सुभान अल्लाह सुभान अल्लाह तेरे आला हजरत फरमायो चांद झुक जाता है जिधर उंगली उठाते महद में क्या ही चलता था इशारों पे खिलौना नूर का माण्हुनि जे बच्चनि जे लाइ खिलौनो रबड़ जो हूंदो आहे प्लास्टिक जो हूंदो आहे चाइना जो हूंदो आहे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा खिलौना हूंदा आहिनि पर इहो उहो हबीब आहे जंहिंजे सदके में जग जान जुड़ियो रब करीम सितारनि खे खिलौना बनाए मुस्तफ़ा जे नाले सां क़ुर्बान करे हज़रत हलीमा फरमाए थी आऊं मुस्तफ़ा खे वठी आयुसि पाऊं मके में अची ॾिसां त बहारी नज़र पई अचे मुंहिंजा प्यारा छो न हुजे जंहिंजा पत्थर दिलि हा जंहिंजा सख़्त दिलि हा कंहिं कम जा इंसान कोन हा अलाही काॾे निकितल हा हर को पंहिंजी धुन में मस्त हो को ख़ुदा सिज खे बनाए वेठो हो को चंड खे बनाए वेठो हो को दरिया खे बनाए वेठो हो को पत्थरनि खे बनाए वेठो हो वारा मतल आलमीन तुंहिंजी नवाज़िस्ता सां क़ुर्बान वञा जॾहिं आयो ओ जहान वारो ॿुधी छॾो इहो सॼो जग जहान जंहिं रब पैदा कयो आहे इबादतुनि रब जी करियो जेको सॼे संसार जो अल्लाह आहे तो मुंहिंजा सजण असां बि मुस्लमान आहियूं असां बि ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह पढ़ियो आहे असांजी जमात जे अंदरि वॾी कमज़ोरी आहे मोरसा फरमाए रहिया हुआ असां वटि नमाज़ कोन्हे असां ताक़ीद कंदासूं जॾहिं मुंहिंजे प्यारे हबीब पैदा थींदे रब हबली उम्मती पुकारिया चया उम्मती जा अल्फाज़ चया हा जॾहिं मेराज ते घुमण ते विया तॾहिं उम्मत खे यादि फरमायो इहो तोहफ़ो जेको नमाज़ वारो आहे इहा मेराज वारी राति पाण वठी आया उम्मत खे ॾिनो ओ उम्मत पढ़ो हिकु रकात आके 70 रकातनि जो सवाब मिलंदो सुभान अल्लाह घणा वक़्त फर्ज़ हुआ आगे ख़बर आहे उलमा इकराम जी महफ़िल आहे
केतरा वक्त फर्ज हा अल्लाह ही जाने तो, मुस्तफा जाने तो, के खबर काने। हजरत जिब्रील आयो हो मुस्तफा जी दरबार में, छा चयो है प्यारे हबीब जिब्रील के पूछो, जिब्रील दे खबर तो जी उम्र केतरी आहे, इन जे मुताबिक आउं चवण चाहियां थो त अल्लाह ऐं अल्लाह जे हबीब के खबर असां उम्मती के खबर कोन हूंदी। मलाइकन जो सरदार है हजरत जिब्रील। हजरत जिब्रील का मैं प्यारे हबीब पूछो, वो जिब्रील खबर दे तो जी उम्र केतरी आहे। जिब्रील चवे थो त या रसूल अल्लाह मूंखे ॿियो त का ख़बर कोन्हे, हिकिड़ो अर्श आज़म मथे, सतें आसमान मथे या चौथे आसमान मथे सितारो मूं ॾिठो हो, प्यारो सितारो ॾिसी रहियो हुउसि। उहो सितारो 70,000 साल गायब थी वेंदो हो, 70,000 साल खां बाद वरी अची नमूदार थींदो हो, पैदा थींदो हो, ज़ाहिर थींदो हो। उन सितारे के वो एक दफो न, ब दफा न, 5 दफा न, बल्कि 72,000 दफा मूं ॾिठो आहे। के चयो मलाइकन जे सरदार, चवे कंहिंखे त कंहिंजे साम्हूं थो, अंबियान जे सरदार जे साम्हूं। ओॾा मुस्तफा जहानन जो सरदार तशरीफ फरमाए, ओॾा मलाइकन जो सरदार वेठो आहे। चवे थो या रसूल अल्लाह मूं सितारे खे एतिरा बार ॾिठो आहे। मुंहिंजो प्यारो हबीब फरमाए थो, ओ प्यारा जिब्रील उहो सितारो तोखे ख़बर आहे उहा चमक छाजी हुई, उन सितारे जे अंदर नूर छाजो हो, उहो जेको तुंहिंजे साम्हूं तशरीफ फरमा, इहो रहमत लिल आलमीन नबी यानी मोहम्मद अरबी जो नूर उन सितारे जे अंदर। सुभान अल्लाह सुभान। हाणे मूंखे ॿुधा अक़ीदे जे मुताबिक़ जेके चवनि था त अमल में कॾहिं उम्मती नबी खां वधी वेंदो आहे, अमल में कॾहिं नबी उम्मती नबी खां वधी वेंदो आहे। होॾां हज़रत जिब्रील आहे, हेॾां महबूब मुस्तफा आहे। ॾिठो केतिरा दफ़ा आहे? ॻाल्हि समझ में आई? केतिरा दफ़ा ॾिठो? 70,000 भेरा। 70,000 भेरनि जी मुद्दत खां बाद उहो सितारो गुरूब थींदो हो, वरी गायब थींदो हो। उन सितारे खे 72,000 बार ॾिठो, पर उते मुस्तफा फरमायो ओ जिब्रील उन सितारे जे अंदर नूर त मां मोहम्मद जो हो। त फिरी त अॻे ई हुआ न, मुस्तफा त अॻे ई हुआ। पर हाणे आऊं अर्ज़ कंदुसि, जेके चवनि था त जहिड़ो मुस्तफा तहिड़ा असीं माज़अल्लाह, असांखे ख़बर आहे हज़रत जिब्रील कई 1000 बार ॾिसण जे बावजूद चवे थो त मूं सितारे खे ॾिठो, उनखे इहा ख़बर कोन पई उन सितारे जे अंदर नूर मुस्तफा हो या अलाई छा हो, ख़बर कोन पई। त हिनखे कहिड़ी ख़बर जो अञा ॾिठो ई कोन, इन पाण जी ख़बर कोन त आऊं छा आहियां। कुर्बान वञा मुस्तफा जी अज़मत मथां, हिकु ख़ुदा जाने तो ऐं ज़ाते मुस्तफा जी शहसान के ॿियो रब जाने, मुस्तफा जाने, ॿिए कंहिंखे ख़बर ई कोन। मुस्तफा करीम अलैहिस्सलाम जे हज़रत हलीमा वठी पाऊं मक्के पाक आई आहे, ख़ुशियूं बहार घर वठी आई, वॾा हुनखे इनाम मिलिया, वॾियूं इज़तूं मिलियूं। इन मुस्तफा जे सदक़े में अल्लाह तबारक व तआला जो फज़ल ऐं करम थियो, सभु कुझु असांखे मिलियो। उहो रहमत लिल आलमीन जो इहो जश्न ईद मीलाद नबी हिकु ॿ अहिड़ा अमल आहिनि जिन जी क़बूलियत जी गारंटी आहे। हिकिड़ो आहे दुरूद पाक। छो दुरूद उहा शइ आहे जेके रब तबारक व तआला पढ़ियो, इन अल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। इहा ख़ुशी अहिड़ी आहे, यानी हिकु आहे दुरूद, जेको दुरूद बार बार तूं वटि पढ़, इन जी क़बूलियत जी गारंटी छो न हुजे त रब पाक पढ़ियो आहे। जॾहिं मलाइक ईमान वारा गॾु तकबीर नारे रिसालत उलमाए अहले सुन्नत त दुरूद अहिड़ी शइ आहे जॾहिं मोमिन बंदो पढ़े थो, उन दुरूद जे सदक़े में रब तबारक व तआला ऐं मलाइकनि जे सदक़े में उन बाने जे गुनाहनि खे माफ़ फरमाए थो, उन जा दर्जा बि बुलंद थियो वञनि था। इहा मीलाद पाक जी महफ़िल आहे। अदब सां वियो, अदब वॾी शइ आहे, अदब सां ई सभु कुझु मिलंदो आहे। बा अदब बा नसीब, बे अदब बेनसीब। मथे ते गबो रखजा ऐं मथो उघाड़ो न रहे, छो मुस्तफा जी महफ़िल आहे ऐं पालतियूं फांगूं वग़ैरह इहो न कजा। बराबर मोहब्बत से वही उलमाए कराम जो जमे गफीर है, सब जा बयान थींदा इंशाअल्लाह। असा के बुधड़ा आहिनि, मूं आऊं मुंहिंजी ॻाल्हि खे हिते पूरी थो करियां। अल्लाह तबारक व तआला मूं जेको चयो या जेको ॿुधो सभ खां पहिरीं मूंखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं आऊं तौबा करियां थो जेकॾहिं ग़लती ख़ता लग़्ज़ थी हुजे, मुंहिंजो रब करीम हबीब जे सदक़े में माफ़ फरमाए। अस्तग़फिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन अतूबु इलैहि। अस्सलामु अलैकुम।